ख़बर शामिल कंदासीं। तंगवाणी में पौरियत जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि लाश रोड ते रखी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। पौरियत दोस्त अली जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि वैन स्टॉप ते लाश रखी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। वारसनि दाहींदे चयो त पौरियत कराची कमाइण लाइ वियो हो, जिते 2 ॾींहं अॻु तशदुद थियल लाश मिलियो आहे। वारसनि मूजिबि अणॼातल जवाबदार नौजवान खे तशदुद जो निशानो बणण बाद घुटा ॾेई बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। मक़तूल जे वारसनि चयो त खेस दाख़िल कराइण बावजूद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में मदद न पई करे। हुननि आला अख़्तियारनि खां घुर कई आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। नाज़ी सुजावल वेझो ॻोठ अंगारो सहतो में जिनसी ॾाढाई जो निशानो बणायल नारी हसीना सहतो सां इंसाफ़ न थियो। मुतासिर घरभातियुनि जवाबदारनि खे कड़ी सज़ा ॾियारण जो मुतालबो कयो आहे। ॾिसूं था अहमदाबाद पठान जी रिपोर्ट। सिंध में ॿारनि तोड़े न्याणियुनि सां जिनसी ॾाढाई जा वाक़िया ॾींहों ॾींहुं वधंदा पिया वञनि। अहिड़ी रीति सुजावल वेझो ॻोठ हाजी अंगारो सहतो में ज़्यादती जो निशानो बणायल नारी सां इंसाफ़ न थी सघियो आहे। अहिड़ी रीति सुजावल वेझो ॻोठ हाजी खान अंगारो सहतो में ज़्यादती जो निशानो बणायल नारी सां इंसाफ़ न थी सघियो आहे। नारी हसीना सहतो खे हफ़्तो अॻु संदूसी बिरादरी जे 4 जवाबदारनि इज्तिमाही ॾाढाई जो निशानो बणायो। मुतासिर नारी जे वालिदीन मूजिबि वाक़े जो केस दाख़िल हुअण बावजूद पुलिस को बूटो न ॿारियो आहे। सही आहे, पर हाणे असां जेको रिपोर्ट ॾिनीसीं पुलिस खे, पुलिस बि जहिड़ो हाणे विकाड़ी पई आहे वॾेरनि जे हथ में। वियासीं मंदमन पे जेके सोप उन्हनि खे पैसा ॾेई लभे छॾऊं, हाणे उहो सिटी पगार पासा जो गुम पिया कनि। मुंहिंजी अदी हसीना सां जेको वाक़ियो थियो आहे 4 जवाबदारनि कयो वियो आहे ऐं असांखे जेको सो इंसाफ़ न पियो मिले। जेको 4 जवाबदार मथां FIR कटी वई हुई त उहो 4 जवाबदार मां जेको हिकु जवाबदार पकड़ियो वियो हो, पंहिंजो मीडिया जे असीं थोरा ताईं उन प्रेशर ते हिकु जवाबदार पकड़ियो। 3 जवाबदार कल हैदराबाद खां बेल वठी आहिनि 5 ॾींहंनि लाइ। ॾाढाई जो निशानो बणायल नारी मुआशरे जी बेहसी सबबु बंद कमरे में ही अजियत भोगण ते मजबूर आहे। मुतासिर नारी हसीना सहतो पुलिस जी कारकर्दगी ते मायूसी जो इज़हार कंदे चयो त का उम्मीद कोन्हे डॉक्टर पैसा वरिता, पुलिस पैसा वरिता, पुलिस उन्ही भी मदद करे। इन करे आऊं माना मूंखे त मुंहिंजी जेके माना नथा करे सघनि अॻां या मुंहिंजी मदद नथा करे सघनि त सुभाणे के न्याणी बि कोन करे सघनि। सुभाणे उन न्याणी सभिनि सां इहो ज़ुल्म थींदो रहंदो। सिंध असेंबली जी डिप्टी स्पीकर रिहाना लगारी ऐं MP हीर सोहो मुतासिर नारी जे घर पहुची खेसि इंसाफ़ ॾियारण जी ख़ातिरी कराई। सहतो वारो तमामु जेको हिकिड़ो अफ़सोसनाक ऐं इंसान जी दिलि छिड़की वई। मुंहिंजी त दिलि छिड़की वई, मुंहिंजी अखियुनि में लुड़क अची विया जॾहिं मूं उन छोकिरी जी हालत ॾिठी, उनजा जिस्मानी ज़ख़्म मूं ॾिठा त मुंहिंजी अखियुनि में लुड़क अची विया ऐं मूं सोचियो त इंसान दरिंदगी ते लही आयो आहे। कानून में पेचीदगियूं हूंदियूं जंहिंजी वजह सां थोरो डिले ज़रूरु थींदो आहे, पर हक़ सच जी फतेह थींदी। इंशाअल्लाह हसीना खे इंसाफ़ मिलंदो। सिंध में ॾींहों ॾींहुं वहशत जे वधंदड़ वाक़िअनि ऐं कानून ते अमल कराईंदड़ इदारनि जी नाक़स कारकर्दगी खे नज़र में रखंदे न रुगो हसीना सहतो ऐं संदसि घरभाती मायूस आहिनि, पर सिंध जी हर बालिग न्याणी तोड़े मासूम ॿार पाण खे अदम तहफ़ुज़ जो शिकार समझे थो। मुतासिर नारी हसीना सहतो ऐं संदसि घरभातियुनि सुजावल ज़िले जी पुलिस तोड़े चूंडियल नुमाइंदनि खे इंसाफ़ ॾियारण जी घुर कई आहे। इमदाद पठान, धरती TV, सुजावल। रिपोर्ट अवां ॾिठी त ख़बर शामिल कंदासीं। जामशोर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ नौजवान सुजाग सथ पारां रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जामशोर में वधंदड़ ॾोहनि ते ज़ाब्तो न अचण ख़िलाफ़ नौजवान सुजाग तहरीक जे सॾ ते शहरियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन चयो त शहर अंदरि बदअमनी वधी वई आहे। SSP नोटिस वठी अवाम जा मसइला तरजीही बुनियादनि ते हल करे। मुज़ाहिरीन आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त शहर में पुलिस गश्त खे वधाए चोरियूं वापसि कराए वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।